सो आइन जी 50वीं सालगिरह ऐं सभु कुझु ज़बरदस्त कन्वेंशन भी ठीक थी वियो लेकिन हिन उन पार्लियामेंट में इतफ़ाक़ सां इहो मल्हायो पियो वियो जंहिंमें फ़िलहालु जेको आइन जा जेके बेसिक इशूज़ आहिनि उन ते हिन महिल तकरार हलंदड़ आहे। लेकिन एज़ यू सेड उहो त पोइ डिस्कस कयूं था त आइन जो हशर छा थियो हिन 1973 में पास थियो ऐं अॼु ताईं हुन सां हशर छा थियो आहे। लेकिन एज़ यू सेड पॉइंटेड आउट कि अहम ॻाल्हि इहा हुई त सुप्रीम कोर्ट जा सीनियर जज जस्टिस फाइज़ ईसा काज़ी साहिब उते मौजूदु हुआ। मूंखे सची पुछो त हैरत थी ऐं मां तव्हांखे ॿुधायां ओचितो मूं टी वी खोलियो त मूं ॾिठो त ज़रदारी साहिबु तकरीर पिया कनि ऐं भर में को माण्हू फ्रेम में टी वी जे फ्रेम में नज़र आयो त मूं चयो यार जस्टिस साहिबु लॻा था मूं चयो क़ौमी असेंबली में कीअं थी सघनि था मुमकिन कोन्हे त मां चयो न को ॿियो आहे अहिड़ो को सेनेटर वेनेटर आहे को मां न पियो सुञाणा। पोइ वरी को कुलीग आयो हुनखां पुछियो त हुन बि चयो न बाद में ख़बर न ॾिसी जस्टिस साहिबु पाण वेठल हुआ। ऐं ज़रदारी साहिब जी तकरीर जेका सॼी हुई जेको ईसा साहिबु फाइज़ साहिब जो एक्सप्रेशन इतफ़ाक़ सां टी वी जो फ्रेम ईअं ठहियलु हो त ज़रदारी साहिबु जेको ॻाल्हाए रहियो हो उन ते जेको हुनजा फेस एक्सप्रेशन हुआ चेहरे जा तासुरात हुआ जस्टिस साहिब जा उहो बि ॾिसणु वटा हुआ। ऐं ज़रदारी साहिबु अलाए छो चूंड कई अॼोके ॾींहं जी त ईअं न आहे त हुननि को जस्टिस साहिब खे ॾिसी आउं नथो चवां लेकिन उन में जेको लीगल सिस्टम आहे असांजे मुल्क जो उन में जेके हुननि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि या हुन में जेके भोग मश्करी मज़ाक़ आहे उनजो तफ़सील सां ज़िक्र कयो ऐं मूं सिर्फ़ु चिताए ॾिठो पियो त काज़ी साहिब जो हिन ते फेस ते रद्दमल चेहरे ते तासुरात छा आहे सो उहो ॾाढो हिकिड़ो दिलचस्प फ्रेम अॼु ठहियलु हो। काज़ी साहिबु चवनि था त पंहिंजी तकरीर में त भई मुंहिंजो हिननि सियासी मामलनि सां पहिरीं चयो त वज़ाहत कयूं त भई मूंखे स्पीकर साहिबु इहो चयो त सिर्फ़ु आइन ते गुफ़्तगू थींदी ऐं को सियासी गुफ़्तगू न थींदी तंहिंजे करे आउं अची वियुसि ॿियो को सुप्रीम कोर्ट जो जज साहिबु न आयो आहे शायदि मसरूफ़ हुआ शायदि त काज़ी साहिब खे यानी हुन जस्टिफाई कयो त आउं उहे न अचां हा पर मूंसां मिड़ई ॿिए लफ़्ज़नि में धोखो कयो आहे परवेज़ अशरफ। पर मूं इहो सोचियो त जॾहिं इहो ॿुधायो वियो हूंदो काज़ी साहिबु जस्टिस काज़ी जी ऑफिस वारनि खे त भई ही शेड्यूल आहे ही पार्टिसिपेंट्स हूंदा त उन्हनि छा पिए सम्झो त आसिफ़ ज़रदारी साहिबु शहबाज शरीफ़ साहिबु इहे जेके MNA MPA साहिबु जेके मुख़्तलिफ़ सेनेटर्स आहिनि ईंदा त ही छा आइन जे नुक़्तनि ते गुफ़्तगू कंदा थी सघे त इहो ॿुधायो बि वियो हुजे पर मुंहिंजे लाइ इहो मतिलबु इहो सम्झी न सघिया काई साहिबु। ॿी ॻाल्हि जेका मुंहिंजे लाइ अञा हैरत अंगेज़ हुई त अञा जुमो 8 ॾींहं न थिया आहिनि इन ई पार्लियामेंट 18 पास कयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल न करे सरकार। ॾिसो सुवालु इहो न आहे त चीफ जस्टिस जी बेंच उहो फ़ैसिलो कयो अलफ़ फ़ैसिलो कयो कहिड़ी बि बेंच कयो हुजे पर सुप्रीम कोर्ट जी बेंच जे फ़ैसिले खे न मञण जो ठारा अञा 8 ॾींहं थिया आहिनि 8 ॾींहं बि न थिया आहिनि। हिन पार्लियामेंट पास कयो उते उन ई मोज़िस सुप्रीम कोर्ट जो जज वञी चाहे आइनी बहस करण लाइ बि उते वञणु मुंहिंजे लाइ हैरत जोगी ॻाल्हि आहे। मूंखे हैरत थी आहे माना अफ़सोस जो लफ़्ज़ नथो इस्तेमालु कयां त काई साहिब जो हिकिड़ो पंहिंजो ईसा साहिब जो हिकिड़ो पंहिंजो स्टेचर आहे हुनजी हिकिड़ो प्रोफाइल आहे त हीअ इंसानी हक़नि लाइ ऐं अपराइट क़िस्म जी पर्सनैलिटी आहे कंहिंसां को हैंकी पैंकी न आहे बसि हिकिड़ो सिधो आइन ऐं जेको हिकिड़ी उन में फाइज़ साहिब जी शिरकत जेका इजलास में थी उहो हैरत में मतिलबु आउं वरी चवां थो ॿियो लफ़्ज़ इस्तेमालु नथो कयां मूंखे हैरत तमामु घणी थी त छाकाणि त पार्लियामेंट में सिर्फ़ु आइन ते गुफ़्तगू कीअं थींदी ऐं ॾिसो इहो या त बार वारा सॾाईंदा बार जे कन्वेंशन्स में हिन में हुन में जज साहिबान वेंदा आहिनि ठीकु आहे पोइ उते विच में ओचितो सियासी बि ॻाल्हि करे वञे पर पार्लियामेंट में त थींदी सियासत ते ॻाल्हि ओचितो आइन जी 2 टे ॻाल्हियूं रज़ा रबानी करे छॾे त करे छॾे त उन पार्लियामेंट जे कन्वेंशन में काई साहिब जो वञणु जस्टिस काज़ी फाइज़ ईसा साहिबु इंतिहाई अदब ऐं एतिराम सां पोइ हुननि जे जजमेंट ते नथा ॻाल्हायूं हुननि जे हिन जजमेंट ते आउं ॻाल्हायां पियो जेको हुननि जज चूज़ कयो ही चोज़ टू sit in parliament go in the convention in the parliament जेका पार्लियामेंट हींअर हफ़्तो अॻु चई चुकी आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न मञो कमाल आहे।